बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां तव्हांखे सिंध जे ॾाहे ऐं तइलीमी माहिर अब्दुल हमीद आराई सां कचहरी कराईंदासूं। साईं जी जेका शुरूआत आहे तइलीम जे हवाले सां आहे, उन खां पोइ समाजिक कमनि जे हवाले सां या जेके ॾुतड़ियल माण्हू आहिनि, ॾुखियल माण्हू आहिनि, उन्हनि जी ख़िदमत कई। ऐं उन खां पोइ जेको आहे साईं जन लाइब्रेरी जो क़यामु आंदो आहे। ऐं उन खां पोइ हींअर जेके तारीख़ी शयूं आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं, उन हथ करे हिकिड़ो हिन म्यूज़ियम खोलियो आहे। यकीननि उन सां जेको आहे असांजे सिंध जा माण्हू लाभ हासिलु कंदा। उन हवाले सां साईं अब्दुल हमीद आराई साहिब जो शुक्रगुज़ार आहे जीअं असांखे अॼु ख़सूसी टाइम ॾिनो आहे। साईं अब्दुल हमीद आराई, पहिरियां त तव्हां असांखे ॿुधाईंदो जेका तव्हांजी ज़िंदगी जो जेको बचपन गुज़रियो आहे या जेका तव्हां तइलीम हासिलु कई आहे। आम माण्हू मिसाल आहे या जेके वेठल माण्हू आहिनि उहा एतिरी तइलीम हासिलु न कनि, चवंदा आहिनि असीं ग़रीब मिसकिन आहियूं। तव्हां बि मिसकिन माण्हू जो औलाद हुयो जेका तइलीम तव्हां हासिलु कई, उन हवाले सां असांजे ॿुधड़नि खे ॿुधाईंदा त हिकिड़ो सादी तबियत या ग़रीब मिसकिन माण्हू बि सुठी तइलीम हासिलु करे सघे थो महिनत सां। तव्हां पंहिंजो बचपन जे हवाले सां असांखे थोरो ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों भाउ कुर्बान जी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, इन क़ाबिल सम्झियो ते असांजूं जेकियूं नंढड़ियूं नंढड़ियूं कोशिशूं आहिनि त पंहिंजी धरती सिंध जे लाइ, पाकिस्तान जे माण्हुनि जे लाइ हर माण्हू पंहिंजे वसार कोशिशि कंदो आहे त मां पंहिंजे माण्हुनि लाइ कुझु कयां। छाकाणि मुंहिंजो वालिद साहिबु हिकु राज़ो हो, उन मज़दूरी करे असांखे पढ़ायो। मुंहिंजी पैदाइश सकरन शहर जी आहे। हितां ई मूं मैट्रिक कई, हितां ई मूं इंटरमीडिएट कई, उनखां पोइ सिंध यूनिवर्सिटी पढ़ियोसि। मुंहिंजो वालिद साहिबु मज़दूरी कंदो हो, पर हिकिड़ो अंदरि में जज़्बो हो कहिड़े बि तरीक़े सां ॾुखिया सुखिया थी पढ़ूं। छाकाणि असांजे घरनि जे साम्हूं हिकिड़ो अलीगुल लाखो रहंदो हो जेको डिविज़नल फॉरेस्ट ऑफिसर हो। जॾहिं मूं मैट्रिक कई त मुंहिंजो वालिद साहिबु वटि मूंखे वठी वियो, चई मुंहिंजे पुट खे नौकिरी वठि। त अलीगुल मरहूम ॾाढो बहितरीनु इंसानु हो। मूंखे चई बाबू तुंहिंजो सही थो चवे पुटु, पहिरियां तूं 12 दर्जा पास करे वठि, उनखां पोइ तूं कोशिशि कजां। उन विच में अलीगुल साहिब ते कुलसन सजा जी नई स्कीम स्टार्ट थी, हैदराबाद यूनिवर्सिटी थी आहे। पर मुंहिंजो वालिद साहिबु वरी 12 दर्जनि खां पोइ वरी साईं वटि मूंखे वठी वियो, छो त असांजे पाड़े जो नेकमर्द बि हो सुठो। मां हुन वटि वरी वियुसि, वरी मूंखे हुन हिकिड़ो उत्साह ॾिनो, न पुटु अॻिते यूनिवर्सिटी पढ़णु घुरिजे। पोइ हिकिड़ो जज़्बो हो, हिकिड़ो शौक़ु हो। वालदेन पंहिंजी जेकी बि महिनत हुई उन मां थोरो थोरो करे असांखे पढ़ायो, असां यूनिवर्सिटी पास करे। तइलीम जे हवाले सां उन खां पोइ तव्हां जीअं तइलीम हासिलु कई, बजाए नौकिरी करण जे बजाए तव्हां जे मैदान माना मुख़्तलिफ़ स्कूल खोलिया या मुख़्तलिफ़ एनजीओ जा कमु, उन हवाले सां ॿुधाईंदव त हींअर जेके पंहिंजा स्कूल हली रहिया आहिनि उन्हनि मां माना जेको आहे केतिरा जेके शागिर्द आहिनि या सिंध जा माण्हू आहिनि या न्याणियूं आहिनि लाभ हासिलु करे चुका आहिनि। असीं पाण में 10-12 दोस्त हुआसीं सकरन शहर जा न। ऐं नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते पाण में कचहरियूं कंदा हुआसीं, यार कुझु करणु घुरिजे, कुझु करणु घुरिजे। पोइ दोस्तनि मूंखे चयो त हमीद तूं छो कोन थो अहिड़ो नंढिड़ो सेटअप स्टार्ट करी जंहिंमें एजुकेशन थी वञे। पोइ ईअं वेठा हुआसीं, मरहूम शौकत मुंहिंजो फुफाट बि हो, त उन मूंखे हिकिड़ी शइ चई हे नंढिड़ो को इदारो खोल जंहिंमें नंढड़े पैमाने ते पाण अहिड़ो तालीमी इदारो खोलियो। उन मूंखे हिकिड़ी मदद कई इख़लाक़ी तौर ते। उन ॾींहंनि में असां पंहिंजी मदद पाण जे तहत जंहिंमें 20 खां 30 रुपया ॿारनि खां वठंदा हुआसीं, असां कोशिशि कंदा हुआसीं उन ॾींहंनि में। इहे 98 जी ॻाल्हि थो कयां, जॾहिं असां स्टार्ट कयो असां 20 रुपया 30 रुपया 40 रुपया फीस ते उहो कमु कयो। ही 2000 ताईं असां वटि 260 खनि ॿार थी विया ऐं 40 रुपया असां वटि एवरेज फीस हूंदी हुई। पर यतीम ऐं ग़रीब ॿारनि खां असीं कुझु कोन वठंदा हुआसीं, पर हिकिड़ो शौक़ु हो कयूं। पोइ ईअं ई असांजे दोस्तनि जो ग्रुप वधंदो वियो, 50-60 दोस्त थी विया। पोइ पाण में कुझु कंट्रीब्यूशन कंदा हुआसीं, कुझु पैसा गॾु करे सोचंदा हुआसीं नंढे ॿारनि खे कपिड़ा वठी ॾियूं, जूता वठी ॾियूं, इहे शयूं कयूं। इन विच में 2004 में USAID गवर्नमेंट हिकिड़ो एल्डर गर्ल्स एजुकेशन हिकिड़ो प्रोग्राम वठी आई, जंहिंमें वॾी उमिरि जी मायुनि खे पढ़ाइणो हो। असांखे ख़बर पई असांजे ऑर्गनाइज़ेशन ते असां स्कूलनि जे लाइ रजिस्टर कराई, पर ख़बर पई त NGO खे फंडिंग थींदी आहे। पोइ उनजे ज़रिए असां 35 साल खां वॾी जेकी उमिरि जूं मायूं हूंदियूं उन्हनि जा 10 सेंटर खोलिया USAID जी मदद सां। उन सेंटरनि जो फ़ाइदो इहो थियो कि असां हिकिड़ी सर्वे असां वटि थी वई त असां वटि कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते गवर्नमेंट जा स्कूल खोलनि। उन स्कूल खोलण खां पोइ 1 साल जो प्रोजेक्ट हो। जॾहिं प्रोजेक्ट कवर थियो त मुंहिंजो हिकिड़ो प्यारो दोस्त हिन विच में ठही वियो, मोहम्मद अली मंगरियो। उहो पाण ऑलरेडी एजुकेशन ते कमु कंदो हो, सिंध में हुनजो हिकिड़ो वॾो नालो आहे। उन मूंखे चयो पाण सिंध एजुकेशन फाउंडेशन खे तूं हिकिड़ो ख़त लिख। त मूं सिंपल हिकिड़ो सिंधी में हिकिड़ो ख़त लिखियो, उन पंहिंजी स्टोरी ॿुधाई छो त असां 10 सेंटर इन महीने में अक्टूबर जे महीने में क्लोज़ करणु पिया वञूं। असीं चाहियूं था इनखे कुझु स्कूलनि खे सिंध गवर्नमेंट एडॉप्ट करे।
उनमें 5 स्कूल असांखे सिंध गवर्नमेंट होम स्कूल प्रोग्राम हो। मैडम अनीता गुलाम अली, मां सम्झां थो अहिड़ा माण्हू अॼुकल्ह कोन्हनि, उन्हनि असांखे सपोर्ट शुरू करण कई। उन दौर में सिर्फ़ु असांखे 200 रुपया मिलंदा हुआ कि 2004 जी ॻाल्हि थो कयां। टीचर जी पघार सिर्फ़ु 800 हूंदी। पर अनीता गुलाम अली जो ख़्वाबु इहो त सिंध जे ॿारनि खे, उन्हनि ॿारनि खे भली ज़मीन ते विहारे, खट ते विहारे, कहिड़ी बि सूरत में ॿारनि खे तालीम ॾियारियो। असां पंहिंजी कोशिशि यार बहितरीनु कमु कई। जॾहिं 5 ॻोठ असांजा ॿिया रहिजी विया, असां वरी लिटरेसी डिपार्टमेंट खे लिखियो। उहे नॉन फॉर्मल जा हिकिड़ा स्कूल हलाईंदा हुआ। उन्हनि असांखे 5 स्कूलनि जी सपोर्ट कई। ईअं असां एजुकेशन जे मैदान में अची वियासीं। पोइ आस्ते आस्ते पंहिंजे वसहार असां सिंध एजुकेशन फाउंडेशन, असांजो वॾो कंट्रीब्यूशन सिंध गवर्नमेंट जो ई आहे, जेको असांखे माली मदद सां गॾु गॾु ॿारनि जे लाइ किताब ऐं ॿियूं सहूलियतूं। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे स्कूलनि जी जेकी ख़ासि ॻाल्हि आहे, इन्हनि वटि स्कॉलरशिप जा वॾा प्रोग्राम आहिनि। असांजे स्कूल जा ॿार पढ़ी हींअर NJO स्कूल में पढ़नि पिया। IBS सखर जा स्टूडेंट आहिनि। डॉक्टर अब्दुल कदीर खान यूनिवर्सिटी में बि पंहिंजे स्कूलनि जा ॿार आहिनि। जेको असांजो मक़सदु हो, असां थोरी पंहिंजी हिकिड़ी कोशिशि कयूं पिया। उमेदु आहे त दोस्तनि जी मदद सां हिनखे वधीक कामयाबु कंदासीं। अच्छा, हाणे जीअं सही मिसाल जीअं तव्हांजा पंहिंजा स्कूल बि आहिनि, वरी सिंध गवर्नमेंट जे हवाले सां गॾु कमु कयो, त तव्हांजा शागिर्द या शागिर्दियाणियूं कंहिं सुठी पोज़ीशन ते मथे वयूं आहिनि? मां तव्हांखे मिसाल ॿुधायां। असांजे पाड़े में हिकिड़ो ग़ुलाम मुस्तफ़ा लाखो जे मेट्रिकुलेशन मुंहिंजे स्कूल मां कई। हींअर सामसिंग कंपनी में कमु पियो करे। अहिड़ा खोड़ नियाणियूं आहिनि जेके डॉक्टर थी वियूं, मुख़्तलिफ़ वॾी वॾी पोस्टुनि ते आहिनि। ऐं मां सम्झां थो असां जेकी हिकिड़ी कोशिशि कई उहो ई। मां तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदुसि। सकरन में मज़हर कुरैशी SDO वाक़िआ थियो 2005 में। पोइ 2 साल अॻु में मूंखे फ़ोन कई, हीअं मुंहिंजी नंढड़ी पंहिंजो स्कूल घुमण थी चाहे, जंहिं स्कूल में नंढड़ी पढ़ी। उहा हींअर ऑस्ट्रेलिया मां PhD करे आई आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। उन नंढड़ी असां वटि सिर्फ़ु नर्सरी क्लास पढ़ी हुई, KG पढ़ी, पोइ मुंहिंजो वालिद साहिबु एक्सीडेंट थी वियो, हितां शिफ्ट थी विया। अहिड़ा खोड़ केस स्टडी आहिनि जेके असां वटा ॿार पढ़ी मुख़्तलिफ़ जायुनि ते कमु कनि पिया। अच्छा, जॾहिं लॉकडाउन लॻो ऐं तमामु क्राइसिस पूरी दुनिया पे हुई, ख़ुशूस तौर पाण पाकिस्तान सिंध, ऐं लॉकडाउन खां पोइ ज़ाहिर आहे बरसातुनि बि माना हिते पूरे सिंध में तबाही मचाई छॾी। उन हवाले सां तव्हां कुझु जेको आहे काफ़ी ॾिसण में आहियूं त तव्हां समाज जे हवाले सां बहितर कमु कयो ऐं माण्हुनि जी मदद कई। उन हवाले सां ॿुधाइजो त तव्हां कई या दोस्तनि सां गॾियल तौर ते कई वई, कीअं उन हवाले सां? हिन में 2 कंपोनेंट हूंदा आहिनि। पाकिस्तान में मां सम्झां थो ॾियण वारे माण्हू जी कमी कोन्हे। असल में असांजो पंहिंजो किरदारु कंहिं लेवल जो थिए थो उहा ॾिसणु घुरिजे। खोड़ अहिड़ा इंटरनेशनल ऑर्गनाइज़ेशन, नेशनल ऑर्गनाइज़ेशन, उन्हनि खे प्रोपोज़ल जमा करायासीं उन ॾुखे टाइमनि में। उन्हनि असांखे फिनांशियली ऐं शयुनि जी सूरत में मदद कई। असां कोशिशि कई जिते जिते वधीक ज़रूरत आहे उते पहुचूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असीं गवर्नमेंट ते न आहियूं, असीं बीठल पाणी में हिकिड़ो पथर उछलाए सघूं था। पर मां सम्झां थो असांजे इदारे जी सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे, कोरोना जे ॾींहंनि में बि असांजो को बि स्टाफ मेंबर अहिड़ो न हूंदो जंहिंखे टाइम ते पघार न थी हुजे। उमेदु असां वटि पघारूं 2-2 महीना गुज़री वेंदा आहिनि। पर लॉकडाउन ऐं बोर्ड जे ॾींहंनि में सिंध गवर्नमेंट असांखे हर शइ एडवांस में ॾिनी। उहे परेशानियूं न थियूं। मां सम्झां थो असीं ख़ुशि नसीब माण्हुनि में आहियूं। असां पंहिंजे वसार सुठियूं कोशिशूं कयूं। अच्छा, हींअर जीअं तव्हां ॾिसो तइलीम सां लाॻापियल हो ऐं समाज जे हवाले ख़िदमत, वरी यकदमि तव्हां मिसाल जीअं किताबनि सां मोहबत ज़ाहिर आहे, तइलीम जे हवाले सां किताबनि सां, पर वरी ओचितो माना पंहिंजे हिन में ऑफिस में हिकिड़ो लाइब्रेरी जो क़यामु आंदो, उनखे कीअं था ॾिसो, कहिड़ो शौक़ु पैदा थियो? ॾाढी दिलचस्प कहाणी आहे। छाकाणि सुठो उस्तादु थी उहो थो सघे जेको पाण पढ़े। असां वटि जॾहिं किताबूं साम्हूं टेबल ते ईंदियूं हुयूं त मुंहिंजी कोशिशि हूंदी जेको फारग टाइम थिए मां पढ़ां। पोइ जॾहिं मूं सिंधी जो किताबु पढ़ियो, उर्दू जो किताबु पढ़ियो, पहिरीं मूं सीरियल कई, उनमें खोड़ शयूं ॾिठियूं जेके ॿारनि खे असीं पढ़ायूं त पिया, पर ॿारनि खे उन ॿारनि जी शइ जी ख़बर ई कोन्हे। लाइक सिंध जे सिंटेक्स बोर्ड में क्लास 1 जो जेको किताबु आहे उनमें 1 पैसो, 5 पैसो, 10 पैसो, 25 पैसो, ॾात गांधी, पटको, टोपी, अजरक, अहिड़ियूं खोड़ शयूं हुयूं जेकियूं मतिलबु किताबनि में काइदे आज़म जो केप आहे, काइदे आज़म जो कोट आहे, जीअं नांग पाण फिज़िकली कंहिंखे नथा ॾेखारे सघूं। पोइ मूं ऐं मुंहिंजे दोस्तनि सां गॾिजी हिकिड़ी मीटिंग कई। को हिकिड़े स्कूल में असीं कमु स्टार्ट कयूं। पोइ जेके असांजो हिकिड़ो नंढिड़ो स्कूल हो, असां हुन में कोशिशि कई क्लास 1 जो नंढिड़ो म्यूज़ियम ठाहियोसीं। हाणे हुनमें क्लास 1 में सिंधी, उर्दू ऐं मैथमेटिक्स में 152 शयूं हुयूं। अॼु जेकर ॾिसंदो त ॿारनि खे उन में उहे अॼुकल्ह मार्केट में अवेलेबल कोन हुयूं,
पर असांजे दोस्तनि खे रिक्वेस्ट कईसूं, असांजे बाशऊर दोस्तनि असांखे ॾाढी हुन में मदद कई। असां कामयाबु वियासीं, उहे 152 शयूं ठाहियूं। जॾहिं असां 152 शयूं ठाहे वरितियूं उहे, पोइ असां में हिकु ॿियो शौक़ु पैदा थियो त छा असीं ईअं करे सघूं था त जेके असांजा वॾा शयूं इस्तेमालु कंदा हुआ, छा अॼु जी नस्ल खे हुनजी ख़बर बि आहे या न। पोइ उन जे लाइ असां मुख़्तलिफ़ जेके असांजा वॾी उमिरि जा दोस्त आहिनि, असांजूं नियाणियूं, असांजूं अदियूं हुयूं, उन्हनि सां गॾु वेठासीं। पोइ मूं सोचियो त असां अहिड़ियूं को शयूं गॾु कयूं जेकी ॿियनि खां मुनफ़रद हुजे। पोइ मूंखे दोस्तनि ॿुधायो त असां वटि वॾा असांजो मिटी जो थां इस्तेमालु कंदा हुआ, काठ पुराणे दौर में इस्तेमालु थींदी, पर उन सां गॾोगॾु असां वटि पितल, तांबो ऐं कांसी। छाकाणि इन महांगाई जे ज़माने में त माण्हुनि लाइ मुमकिन कोन्हे। पोइ जॾहिं मूं पंहिंजो दोस्तनि सां इहे शयूं शेयर कयूं त हर दोस्त मूंखे चवंदो, चरियो थिए छा, इहा शइ कंहिंजे घर में हूंदी। पर मां सम्झां थो असांखे चौथों 5 साल आहे, अल्हम्दुलिल्लाह, मां दावा सां चवां थो घटि में घटि डिस्ट्रिक्ट शहीद बेरिदराबाद में एतिरो मटीरियल कंहिं वटि न हूंदो। नंढी मिसाल ॾियां थो, हिकिड़े चमचे खां वठी हिकिड़ी 17 किलो जी जेकी देग आहे, इन जे विच में चाहे साबुणदानी हुजे, चाहे नंढिड़ो गिलास हुजे, वॾो गिलास हुजे, नंढी प्लेट हुजे, वॾी प्लेट हुजे, असां हिते रखण जी कोशिशि कई। जीअं लालटेनूं हुयूं त लालटेननि जूं मुख़्तलिफ़ क़िस्मूं हुयूं, थान जूं मुख़्तलिफ़ क़िस्मूं हुयूं। पोइ असांखे हिकिड़ो शौक़ु थियो, छो न ई ॿारनि खे शयूं ॿुधायूं त असांजा वॾा केॾा अमीर हुआ। अॼुकल्ह मां तव्हांखे मिसाल ॾियां थो त शीशे जो गिलास वठूं था 500 खां 600 रुपए जा 6 गिलास मिलंदा आहिनि सादा, उहे भॼी पवंदा आहिनि। पोइ हाणे असांजी मोटिवेशन खां पोइ इहो थियो त ॿारनि उहे शयूं पंहिंजे घरनि में सेव करणु शुरू कयूं ऐं जेकी एक्स्ट्रा शइ हूंदी पंहिंजे म्यूज़ियम खे ॾियणु शुरू कयूं। ईअं असांजो सिलसिलो हिकिड़ो अॻिते वधंदो वियो। वरी जॾहिं मां पैसनि वारी फील्ड में आयासीं, इहे सिका हूंदा हुआ, पोइ सिकनि में असां हिकिड़ा बुक ठाहिया, तव्हांखे ॾेखारींदासीं हींअर। 1 पैसो, 2 पैसो, 2.5 पैसा, 3.5 पैसा। हिकिड़ो मिसाल ॾियां थो, असां वटि 50 पैसा असांजे एज में इस्तेमालु थिया, पर इन खां अॻु में अधु रुपयो बि हूंदो हो, हाफ रुपी बि हूंदो हो। हाणे असां वटि मतिलबु को किलो जे हिसाब सां सिका आहिनि जेके फ्रीक्वेंसी असां मुख़्तलिफ़ रजिस्टर में रखिया आहिनि, डिस्प्ले में रखिया आहिनि। मक़सदु इहो आहे त असां माण्हुनि खे ॾेखारे सघूं त असांजो पाकिस्तान ॿियनि मुल्कनि खां घटि न आहे, पर उन सां गॾोगॾु इंटरनेशनल करंसी। मां तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां, जेको बि सामान असां वटि गॾु आहे 99% गिफ्टेड आहे। जॾहिं को ॿूटो पाण पोखींदा आहियूं न, पोइ उनखे मुख़्तलिफ़ माण्हू बि पाणी ॾियणु शुरू कंदा आहिनि। जॾहिं तव्हां असांजे फेसबुक पेज ते वेंदो त तव्हां डेली बेसिस ते ॾिसंदो अहिड़ा अहिड़ा ग़रीब कबाड़िया अची निकिरंदा आहिनि। सर, सिको पियो मां तव्हांखे ॾेई छॾियां, हीउ नोट पियो तव्हांखे मां ॾेई छॾियां। असां इहो कयो त उन्हनि शयुनि खे हिकिड़ी तरतीब में आंदोसीं। उन जे हिसाब सां ॿारनि खे सम्झाइणु शुरू कयोसीं पाकिस्तान जे रुपए जी वैल्यू छा आहे, अमेरिका जी वैल्यू छा आहे। हिकिड़ो मिसाल, कुझु वक़्तु अॻु में अफ़गानिस्तान असां खां बिल्कुलु पोइते हो। असां वटि 1936 जा नोट बि अफ़गानिस्तान जा आहिनि त 2023 जा बि आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां पाकिस्तान ठहिण खां अॻु में जीअं चांदी हूंदी हुई, लोह जा सिका हूंदा, असां 150 साल खां पुराणा बि सिका मौजूदु आहिनि। असीं दोस्तनि खे दावत ॾींदासीं, अचो पंहिंजे स्कूलनि खे वठी अचो, हिते विज़िट कयो। इन म्यूज़ियम ठाहिण जो मक़सदु बिल्कुलु इहो कोन्हे त मख़सूस असांजे पंहिंजे स्कूलनि जा ॿार अचनि, न, असां चाहींदासीं पूरे सिंध मां, पूरे पाकिस्तान मां दोस्त अचनि, असां सां गॾिजी वेहनि, असां उन्हनि खे सपोर्ट बि करे सघूं था इंशाअल्लाह। अच्छा, ध्यानु मिसाल हूंदो न, अक्सर करे माण्हू जेके पंहिंजे घरनि जूं पुराणियूं शयूं आहिनि उहे कढी ॿाहिरि उछले छॾींदा आहिनि। जेको असांजी मिसाल चओ, खोड़ सारा माण्हू आहिनि। तव्हां पंहिंजे हिकिड़ो नंढो घरु वरितो, नंढी हिकिड़ी ऑफिस आहे, माना आहे उन में माना हेॾो म्यूज़ियम जो कयां, माना मिसाल आहे, कीअं तव्हांखे ख़्यालु आयो त भई हिन में आउं पंहिंजी हिकिड़ी नंढी जॻह में म्यूज़ियम ठाहियां? अच्छा, जॾहिं माण्हू को ख़्वाबु ॾिसंदो आहे न, उहो त असीं राति जो ॾिसंदा आहियूं, पर असुलु कमु तॾहिं शुरू थींदो आहे जॾहिं सुबुह जो अखि पाण खोले वठंदा आहियूं न, पोइ हिकिड़ो शऊर पैदा थींदो आहे मूंखे छा करणु घुरिजे। उन जे लाइ पाण खे अमली क़दम खणणा पवंदा आहिनि। पोइ भली पाण हिकिड़ी नंढड़ी टेबल रखी, को हिकु सिको रखी छॾियो, हिकिड़े सिके सां गॾु ॿियो सिको थी वियो, ॿिए सिके सां गॾु टियों थी वियो। मां तव्हांखे ॿुधायां, रिसेंटली मां कराची हुउसि, असद में मां पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहिनि, हुनजा वालिद साहब, ऐं उहे सिंध जा जनरल सेक्रेटरी आहिनि। मां जॾहिं कंहिं प्रोग्राम सां गॾु हुउसि त मूंखे हुन 48 सिका पर पैकिंग में, ऐं हिकु अहिड़ो सिको बि ॾिनो जेको 2500 रुपए जो हो, उन मूंखे बाक़ाइदा पैकिंग में करे ॾिनो। हीअ नंढड़ी नंढड़ी मिसाल आहे। मूंखे पाकिस्तान जो को बि अहिड़ो इलाइक़ो कोन्हे,
पाण जीअं बलोचिस्तान जी ॻाल्हि कयूं, उतां मूंखे घुंघरू मिलिया जेके उठनि जे पेरनि में पवंदा आहिनि। ईअं ई मां पंजाब वियुसि बुल्ले शाह जी दरगाह तां, त मूंखे उतां अजीब अजीब शयूं, जॾहिं मूं दोस्तनि खे तारीफ़ करायां पियो, पंहिंजियूं शयूं ॿुधायां पियो, या मुंहिंजी स्टेट बैंक जे दोस्तनि सां मीटिंग थी, मुख़्तलिफ़ इदारा पोइ इन में इन्वॉल्व थिया, उन्हनि असांखे सपोर्ट ॾियणु शुरू कई। तव्हां ईंदो हिते पाकिस्तान एयरफोर्स हुजे, पाकिस्तान नेवी हुजे, पाकिस्तान आर्मी हुजे, पाकिस्तान इहो स्टेट बैंक हुजे, मुख़्तलिफ़ इदारनि बि असांखे अहिड़ा अहिड़ा गिफ्ट्स ॾिना जेको उन्हनि जो इदारनि जो तारीफ़ हो। जीअं मिसाल पाकिस्तान रेलवे आहे, उन्हनि जे बि जेके रिटायर मुलाज़िम हुआ, माण्हुनि जा जेके मेडल्स हुआ, मां कॾहिं कॾहिं वेही सोचंदो आहियां असां उहे शयूं ॾिठियूं न। असांखे हिकिड़ो हॉकी जो अहिड़ो मेडल 1955 जो मिलियो, जंहिं चयो मुंहिंजो वाल साहिबु हॉकी ते खेॾंदो, पर तव्हां वटि सुहिणो लॻंदो। असां उन्हनि जे माण्हुनि जूं शयूं बसि कोशिशि कयूं पिया त महफ़ूज़ करे माण्हुनि लाइ हिकिड़ी यादगार करे छॾियूं। ऐं मुंहिंजी मुकमल कोशिशि इहा आहे त जेको माण्हू जेकी ॾिए थो उनजी फैमिली जे नाले सां शयूं रखां। मां दावा कोन थो कयां त शयूं मुंहिंजियूं आहिनि, इहे माण्हुनि मूंखे ॾिनियूं आहिनि। मां हिकिड़ो अमानतदार थी उन शयुनि जी संभाल कयां ऐं पंजनि माण्हुनि ताईं पैगाम पहुचायां त पंहिंजे वॾनि जो विरसो जेको आहे संभाले रखो। लाज़मी कोन्हे मूंखे म्यूज़ियम में ॾियो, पंहिंजे घरनि में बि एक्टिविटीज़ कयो। अचण वारी औलाद खे ॿुधायो त पैसो छो बचाइबो आहे, कहिड़े तरीक़े सां बचाइबो आहे। अक्सर करे मुंहिंजो तव्हां सां सफ़र पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते गॾु थियो आहे, ऐं ॿिया बि दोस्त ॿुधाईंदा आहिनि त साईं हमीद हाराई जेको घुमणु वेंदो आहे, पर अक्सर करे तारीख़ी मागनि खे ॾिसंदो आहे, पर एतिरे करे जेको दरियानि ऐं पाणिनि में जेके पथर पिया आहिनि उहे पियो खणंदा आहिनि। पोइ के दोस्त ईअं बि भोगनि में बि चवंदा आहिनि त साईं हमीद जेको चरियो थी वियो आहे। ईअं जीअं शुरूआति जेका तव्हां जॾहिं म्यूज़ियम जो कयां पंहिंजे घर में आंदो ऐं शयूं इहे भॻल टुटल जंहिंमहिल के, तॾहिं बि तव्हांखे सिर्फ़ु फैमिली या पराबनि में मसइला थिया हूंदा त हमीद खे अलाए छा थी वियो आहे, हेॾो ई पुराणियूं शयूं खणी अचे पियो, त उनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, जॾहिं मंज़िल जो टारगेट साम्हूं हूंदो आहे, दरियानि जी ॻाल्हि पिया कयूं, तारीख़ी ॻाल्हियूं पिया कयूं। फॉर एग्ज़ाम्पल मां दरिया सवाद वियुसि, मूं सोचियो यार माण्हू ताईं मां दरिया सवाद खे त खणी कोन थो खणी वञी सघां। पोइ मुंहिंजो हितां अहिड़ी का शइ खणी वञा जेको माण्हुनि खे ॿुधायां त दरिया सवाद जा पथर आहिनि। ईअं पाण जेकॾहिं कराची समुंड ते वञूं था, इहे वाइट जेके हूंदियूं आहिनि पाण सिपियूं, इहे हुयूं, मां उहे गॾु कयूं। मां मतिलबु अहिड़ो जीअं मां हीर रांझा जे मज़ार ते वियुसि, मूंखे ॿी ॻाल्हि त सम्झ में न आई, मूं उतां माने उते जो लूणु हथु कयो। जॾहिं मां झंग डिस्ट्रिक्ट में वियुसि, वॾी दरगाह आहे उते हक़बाब वारनि जी, मूं उतां दबकियुनि जा मुख़्तलिफ़ नमूना वरिता। पोइ उन्हनि सां गॾु असां जॾहिं पंहिंजो पेज ठाहियो त माण्हुनि खे ॿुधाइणु शुरू कयो त पाकिस्तान जो अहिड़ो को बि इलाइक़ो कोन्हे जंहिं वटि तारीख़ी शइ न हुजे। मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजे पाकिस्तान जी शयुनि खे माण्हुनि खे इंट्रोड्यूस करायूं त असांजो पाकिस्तान शाहूकार आहे, असां गॾिजी हुन मुल्क जी क़दुरु कयूं। बसि अच्छा, हाणे मिसाल जीअं तव्हां म्यूज़ियम खोलियो आहे त हितां जा जेके शागिर्द या शागिर्दियान या समाजी अॻुवान उहे हिते अचनि था ऐं म्यूज़ियम तव्हां जेके अची ॾिसनि था, हुन मां छा हासिलु था कनि? मां चवां थो रिसेंटली हिकिड़े दोस्तनि खे हिकिड़ी शइ जी ज़रूरत पइजी, ड्रामो पिया कयूं। उन्हनि खे हार ठाराइणा हुआ, रुपए वारो ऐं 5 रुपए वारो 10 वारे नोटनि जो न। त दोस्त अची मूं वटि वेठा ऐं मूंखे चई यार हार असांखे 100 नोट मिली वेंदा, 2 रुपए वारा 100 नोट मिली वेंदा। मुंहिंजी त नंढड़ी ख़्वाहिश आहे। अल्हम्दुलिल्लाह असां ते पाकिस्तान जे माण्हुनि एतिरियूं महिरबानियूं कयूं। पोइ उन्हनि खे मूं जेके नोट ॾिना पाकिस्तान जे सिंधी ख़ासि तौर ते ड्रामनि में इस्तेमालु थिया, ऐं कुझु अहिड़ा हथियार जीअं पंहिंजे सिंध जी कुआड़ी आहे, एग्रीकल्चर जो पुराणो सामान आहे, जीअं पाण में मकई कुटंदा हुआसीं, बाजरो कुटंदा हुआसीं, अटो पीअंदा हुआसीं। तव्हां फिज़िकली उहे माण्हू शयूं खणी वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ड्रामनि में उनखे स्टेज ठाहिण में उहे शयूं इस्तेमालु कंदा आहिनि। अच्छा साईं, हाणे पाण जेके हिन मुल्क में रहूं था ऐं सिंध धरतीअ ते रहूं था, अक्सर करे अहिड़ा वाक़िया जनम वठनि था जंहिंमें तकलीफ़ थिए थी ऐं न्याणियुनि सां या दरगाहनि जे हवाले सां या घरनि में मदरसनि में खोड़ अहिड़ा वाक़िया थियनि पिया। इन ते ज़ाहिर आहे तव्हां बि समाज सुधार कयो ऐं तव्हां ॾिसो पिया, ऐं असीं इन खां परे नथा रही सघूं। इन्हनि वाक़ियनि खे कीअं पिया ॾिसो, छो थी रहिया आहिनि, एतिरा वधी छो रहिया आहिनि? असल में दुनिया जो हिकिड़ो दस्तूर आहे, जंहिं शइ खे जेतिरो लिकाईंदासीं असां असल में ॿारनि खे उहो तालीम जो शौर कोन पिया ॾेई सघूं। जंहिं ज़माने में असां पढ़ंदा हुआसीं हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो तालीम गॾोगॾु तरबियत, हींअर तरबियत वारो कॉन्सेप्ट ख़तमु थी वियो। हींअर उस्ताद पंहिंजे स्टूडेंट सां उन सां खुली कोन थो ॻाल्हाए। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी न्याणी आहे जवान थी वञे, उन में जेकॾहिं मेल उस्ताद हूंदो त कोन ॻाल्हाए सघंदो,
पर फीमेल उस्ताद जेकॾहिं उन लेवल जी यूनिवर्सिटी पास आहे नियाणी खे ॿुधाए त बाबा जेकॾहिं अहिड़ो कमु कबो त इहो ग़लति थी सघे थो, इहो कमु कबो त इहो ग़लति थी वेंदो। बाक़ी असांजो दरगाहूं ख़राबु कोन्हनि, असांजा माण्हू ख़राबु कोन्हनि, कुझु किरदार ख़राबु थी वेंदा आहिनि, पोइ उन्हनि खे असां ग़लति प्रोमोट बि कंदा आहियूं। जेके बि इहे माण्हू ग़लति कनि था उहे असांजी धरती जा दुश्मन आहिनि, उन्हनि खे अकुलु कोन्हे। असांजो कमु इहो आहे त जेकॾहिं अहिड़ा वाक़िया थी था वञनि उन्हनि जी तहक़ीक़ कयूं, उन्हनि माण्हुनि खे सज़ाऊं ॾियारियूं। छाकाणि जेकॾहिं असीं कंहिंखे सज़ा ॾियारींदासीं अॻिते हली ॿिया माण्हू एहतियात कंदा। अच्छा, हाणे हींअर अक्सर करे महांगाई जी तमामु वधी वई आहे। उन महांगाई जो ज़रिए आम ग़रीब माण्हू ते असरु पए थो, ऐं जॾहिं सरमाएदार वधंदो वञे ऐं मथे चढ़ंदो वञे, ग़रीब पिस पियो वञे, इन खे कीअं था ॾिसो? हा, जेकॾहिं ॾिसूं इन महांगाई खे, उन खां सभ खां वधीक मुतासिर असांजी तालीम थी आहे। छाकाणि हिकिड़ो उस्ताद जेकॾहिं 30 किलोमीटर परते वञे पियो, उनजी फिक्स हिकिड़ी पघार आहे, पर यकदमि जेकॾहिं 150 वारो पेट्रोल 300 रुपया थी वियो त उस्ताद कीअं पहुचे। अहिड़े ई तरीक़े सां हिकिड़ो जेको किताबु आहे, गवर्नमेंट वटि पंहिंजा महदूद वसाइल हूंदा आहिनि, 150 रुपया वारो किताबु वञी 500 रुपया थी वियो। मां सम्झां थो तालीम त असांजो बुनियादी हक़ आहे। इन महांगाई में सभ खां वधीक तालीम मुतासिर थी आहे। असांजी गवर्नमेंट खे खपे ख़ासि तौर ते तालीम वारे शोबे ते वधीक तवजो ॾे। ऐं पर कुझु मां पंहिंजे दोस्तनि खे बि रिक्वेस्ट कंदुसि, असां जेकी वॾी ज़िंदगी आहे न, माने जेके फज़ूल कम आहिनि, जीअं शादियुनि जूं हिकिड़ियूं रस्मूं थींदियूं आहिनि, ॿिया गाननि जा प्रोग्राम, माना त महदूद कयूं थोरो पंहिंजी ज़िंदगी में। छाकाणि असां वटि कॉन्सेप्ट ई कोन्हे तो को सेविंग ॾे वञूं। अॼु बि असांजो माण्हू जेकॾहिं जेके वॾा असांजी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, जीअं मां पंहिंजी ॻाल्हि कयां, असां मिर्च सां मानी खाई वेंदा हुआसीं, लस्सी सां बि खाई वेंदा हुआसीं, पर अॼु जो माण्हू जेकॾहिं डिनर करणु वञे थो वरी बि 20-20 हज़ार ख़र्चु करे पियो। पर हिकिड़ो ग़रीब माण्हुनि खां ॾाढो मुतासिर थियो आहे। गवर्नमेंट खे खपे ख़ासि तौर ते जेके खाधे पीते जी शयूं आहिनि उते माण्हुनि खे सब्सिडी मिले, जीअं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। अच्छा जी, अक्सर करे ग़रीब मिसकिन माण्हू आहे त तकलीफ़ बि हुनखे अचे थी, क़तल बि हुनजो थिए थो, ऐं पोइ वकीलनि जूं फ़ियूं या थाणनि जा मसइला, कोर्ट जा इंसाफ़ में देरि सबबु उहो सख़्तु परेशान थिए थो, ऐं हू अंदरां पीड़िजी थो वञे। खोड़ माण्हू त ईअं ई सालनि जा केस हलण खां पोइ हुननि खे इंसाफ़ नथो मिले। इन निज़ाम खे कीअं था ॾिसो? सभ खां पहिरीं ॻाल्हि, जेकॾहिं असीं 30 साल या 40 साल पोइ वञूं, थोरी इंसानियत हूंदी हुई, माण्हुनि में हिकिड़ो अहसासु हूंदो, यार इंसान ज़्यादती थी आहे, मुंहिंजी मदद करणु घुरिजे। अॼुकल्ह इहा शइ न आहे। मूंखे जेकॾहिं ख़बर पए थी इंसान ज़्यादती थी आहे त असीं अञा उनखे वधीक परेशान था कयूं। छाकाणि जंहिंजे घर में हिकु माण्हू मारिजी वञे ऐं घर में को कमाइण वारो बि न आहे त नवाबशाह कोर्ट ते किथां पहुचंदो, महांगा वकील किथे कंदो। मां मौज़ूर सां चवां थो, असांजा वकील या जेके बि शोबनि सां लॻापियल माण्हू, हर माण्हू जो टारगेट पैसो आहे। इंसानियत असां में 99% ख़तमु थी चुकी आहे, जंहिंजे करे असांजो मज़लूम माण्हू अॻे खां वधीक परेशान आहे। अच्छा, हाणे तइलीम ऐं लाइब्रेरियूं किताब जे हवाले सां या इंसानियत जे हवाले सां हिन नौजवान नस्ल खे या असांजे नियाणियुनि खे तव्हांजो कहिड़ो पैगाम हूंदो? मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां ऐं फ़ख़ुर सां चवंदो आहियां, जंहिंजे घर जे कार्नर में जेकॾहिं किताबूं न आहिनि त हिकिड़ी क़बर नुमा शइ आहे। अॼु बि जेकॾहिं असीं फेसबुक इन शयुनि खां अवॉइड करे पंहिंजी किताबूं पढ़ंदासीं, घर जे हर कार्नर में किताबूं रखूं, असां त ख़ुशि नसीब आहियूं। सिंध में सिंध जा अहिड़ा वॾा किरदार, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजे इलाइक़े जो आहे, असां हुनखे पढ़ूं ई कोन था। अहिड़ा खोड़ जेके सूफ़ी असांजा नालनि वारा वॾा किरदार आहिनि, ऐं इन दौर में बि असांजा वॾा अदीब आहिनि। असां उन्हनि जी किताबूं पंहिंजे घरनि में रखूं। मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां, लाइब्रेरी जे हवाले सां असांजो दोस्त आहे, हिकिड़ो किताबु खणी आयो। मां चवंदुसि पंहिंजे घरनि में शयूं रखो, असीं लाज़मी कोन्हे असांखे ॾियो। हाणे हुन में डिक्शनरी आहे 1959 जी। 1959 खे पाण जेकॾहिं हीअं ॾिसूं 60 खां 70 साल आहे, ऐं उहो किताबु 4 फैमिलियुनि खां कन्वर्ट थी मूं ताईं पहुती आहे। मुंहिंजो किताबु रखण जो मक़सदु ई दोस्तनि खे चवंदुसि, असां वटि सिंधी, उर्दू, इंग्लिश जो खोड़ अहिड़ो मवादु आहे। इवन मां तव्हांखे ॿुधायां त एशिया फाउंडेशन असांखे हिकिड़ा बुक्स अहिड़ा बि ॾिना आहिनि जेके ॾिसण में त 10-10 किलो आहिनि, पर उते क्लास 6 टू क्लास 8 जे ॿारनि तयारु कया आहिनि। पाण सभिनि खे अपील कंदुसि, किताबनि सां मोहबत कयो, किताबनि ते सम्झण जी कोशिशि कयो, नफ़रतनि मां आज़ादु थी पंहिंजे ॿारनि खे रियल एजुकेशन जेकी आहे, जंहिंमें कापी कल्चर जो वॾी असांजे सिंध में तबाही आंदी आहे। जेकॾहिं जेसिताईं हिनखे कंट्रोल न कंदासीं, वरी किताबनि में मोट न खाईंदासीं, कामयाबु कोन थींदासीं।
कामयाबी जरा पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि पढ़ायो। अॼु तव्हां समाज सुधारक साईं अब्दुल हमीद आराई जी ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं यकीन नौजवान नस्ल अचनि हिते लाइब्रेरी ऐं या साईं जो म्यूज़ियम घुमनि ऐं हिन सां कचहरियूं कनि त हितां वॾो लाभ हासिलु करे सघंदा। ऐं साईं अब्दुल हमीद आराई जो शुक्रगुज़ार आहियां। पंहिंजे मेज़बान कुर्बान उमरान खे ॾींदा इजाज़त, जाॾे पेर तारीख़।